रियाजी क्लास 9 यूनिट 6 लेसन 4 एक्सरसाइज नंबर 6.1 मश्क छॾा हिकु पार्ट 1 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे भली कार वारो पोइ लेक्चर में असां रेडिकल इक्वेशन के बारे में पढ़ी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक में एक्सरसाइज नंबर 6.1 सॉल्व करण की कोशिश कंदासीं। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर क्वेश्चन आहे सॉल्व दी फॉलोइंग इक्वेशन्स हेठियन मसावातन के हल करियो। वारो हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे 1/4 इंटू एक्स इज इक्वल टू 5 यानी असांखे हिते इक्वेशन गिवन आहे। हाणे असांखे छा करिणो आहे इनके हल करिणो आहे यानी हिन इक्वेशन जा रूट फाइंड आउट करना है। उन्हीं जे लाइ असां सभ खां पहिरियां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जेका इक्वेशन असांखे गिवन आहे उहा असां लिखंदासीं। उहा आहे 1/4 इंटू एक्स इज इक्वल टू 5। ॾिसो बारो तवजो ॾियो। हाणे असांखे हिते छा करिणो आहे हाणे हिते असांखे एक्स जो मुल्ह मालूम करिणो आहे। ॾिसो बारो हाणे हिते 4 छा में आहे 4 पियल आहे वंड में त हिन पासे ईंदो त पोइ उहो छा में थी वेंदो ज़र्ब में अची वेंदो। ठीकु आहे बारो मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां अॻु में इहो उसूल। ठीकु आहे त पोइ हाणे छा थी वेंदो त एक्स इज इक्वल टू 5 इंटू 4। हाणे तव्हां चवंदो त हीउ हिकु काॾे वियो। ॾिसो हिकु जेको आहे उहो मथे हाणे एक्स सां ज़र्ब थी वियो। जॾहिं असां हिक खे कंहिं बि नंबर सां या कंहिं बि वेरिएबल सां या कंहिं बि टर्म सां ज़र्ब कंदा आहियूं त जवाबु सेम ईंदो आहे। उन जे करे हिते अची वियो एक्स। त हाणे असां वटि एक्स जो मुल्ह छा बीठो एक्स जो मुल्ह बीठो एक्स इज इक्वल टू 20 यानी हिन इक्वेशन जा असां वटि रूट घणा बीठा हिकिड़ो ई रूट बीठो। ठीकु आहे उहो आहे 20। जेकॾहिं तव्हां वेरीफाई करण था चाहियो त तव्हां हिनखे वेरीफाई करे सघो था। हाणे वेरीफाई कीअं थींदो तव्हां हिते हिन इक्वेशन में एक्स जो मुल्ह यानी 20 पुट करे ॾिसंदो पोइ तव्हां इहो ॾिसंदो इहा इक्वेशन ट्रू आहे या न। ठीकु आहे जेकॾहिं इहा ट्रू हूंदी त ॿिन्ही पासे आंसर सेम ई हूंदो अगरि न त पोइ असांजो आंसर ग़लति हूंदो। ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे मां हीउ वेरीफाई करे थो ॾिसां 1/4 इंटू 20 इज इक्वल टू 5 त 1 चौंग 4 त 4 जी टेबल 20 ते 5 दफ़ा ॾिसो 5 इज इक्वल टू 5 वेरीफाई थी वियो अहिड़े तरीक़े सां। त पोइ ॿारो हाणे असां वटि सॉल्यूशन सेट छा बीठो असांखे जेको आंसर मिलंदो असां उनखे लिखंदासीं छा में विची ॾिंगी जे अंदरि इहो थी वियो 20 अहिड़े तरीक़े सां। हाणे इहो थी वियो आंसर ॿारो तवजो ॾियो। हाणे हिते जेको ॿियो नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। सफ़ा सिंपल आहे। असां हिते छा कंदासीं जस्ट वंडे में 4 पियो आहे इहो इनसाइड अची वेंदो -3 सां ज़र्ब थी वेंदो त असांखे सॉल्यूशन सेट छा मिलंदो उहो असांखे मिलंदो -12 अहिड़े तरीक़े सां। तव्हां हिनखे लिखी सघो था एस यानी सॉल्यूशन सेट। हाणे असां वटि टियों नंबर पार्ट आहे। ॾिसो ॿारो उहो असां वटि छा आहे उहो आहे त -5 इज इक्वल टू -x/6 अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे छा करिणो आहे असांखे हिते जो रूट फाइंड आउट करिणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते लिखी वियासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जेका इक्वेशन गिवन आहे उहा असां लिखी था वञूं। हिते असां वटि त -5 इज इक्वल टू -x/6। हाणे हिते असांखे छा करिणो आहे त हिन एक्स जो मुल्ह थो खपे असांखे त जेको 6 पियो आहे हिते वंड में हिन साइड अची वेंदो छा थी वेंदो ज़र्ब में त लिखंदासीं हिनखे त -5 इंटू 6 इज इक्वल टू -x त जवाबु छा बीठो जवाबु असां वटि बीठो त -30 इज इक्वल टू -x। ॾिसो ॿारो हाणे हिन माइनस करण जा इलाही सारा तरीक़ा आहिनि। या त असां माइनस खणूं ॿिन्ही पासे ज़र्ब करे वञूं पोइ बि इहा माइनस ख़तमु थी वेंदी या त वरी असां माइनस खणूं उन माइनस सां ॿिन्ही पासे इन खे वंड करे था वञूं। पर हाणे जीअं त ॿिन्ही पासे माइनस आहे त पोइ हाणे असां बसि ईअं ई इहा माइनस ख़तमु करे छॾींदासीं। होॾां माइनस आहे होॾां माइनस आहे असां हिन तरीक़े सां बि ख़तमु करे था सघूं। या त वरी छा कंदासीं असां हिननि खे रीअरेंज करे ईंदासीं -x खे खणी लेफ्ट साइड ईंदासीं त इहो पॉज़िटिव थी वेंदो ऐं -3 खे खणी राइट साइड वेंदासीं त इहो बि छा थींदो इहो पॉज़िटिव थी वेंदो। ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां। बहरहाल मां हिते लिखी थो छॾियां x इज इक्वल टू 30 यानी असांखे हिते सॉल्यूशन सेट छा मिलियो इज इक्वल टू 30 इहो असांजो छा थी वियो आंसर अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो हींअर ही चोथों नंबर पार्ट तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। मां हींअर हिते 5 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कयां थो। उहो हाणे असां वटि आहे त y -2/5
इज़ इक्वल टू -1/3 त पोइ हाणे छा करिणो आहे असांखे इन जो सॉल्यूशन सेट मालूम करिणो आहे यानी इन इक्वेशन खे हल करिणो आहे उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में जेका इक्वेशन गिवन आहे उहा असां लिखी था वञूं y - 2/5 इज़ इक्वल टू -1/3 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे ॾिसो जीअं असांखे y जो मूल खपे उन सां जेके टर्म हूंदा उहे हाणे असां बराबरि जे साॼे पासे मटाइण जी कोशिशि कंदासीं त पोइ हाणे कीअं थींदो इहो थींदो त y इज़ इक्वल टू हाणे ॾिसो इहो जेको माइनस जो टर्म आहे हिन तरफ़ इहो छा थी वियो इहो थी वियो प्लस जो हिते थो मां लिखांसि त 2/5 -1/3 अहिड़े तरीक़े सां त हाणे असां छा कंदासीं त y इज़ इक्वल टू हिननि जी कढंदासीं एलसीएम 5 ऐं 3 जी एलसीएम छा बीहंदी इहा बीहंदी 15 हाणे छो 15 बीठी छाकाणि त इहे ॿई प्राइम नंबर आहिनि त जॾहिं असांखे प्राइम नंबर मिली वेंदा त उनजी जेका एलसीएम निकिरंदी असां उन्हनि खे सिर्फ़ु ज़रब करे छॾींदासीं पंहिंजो पाण में यानी हीअ जेके ॿई छेद आहिनि न इन्हनि खे जॾहिं ज़रब कंदासीं जेको असांखे आंसर मिलंदो उहा हिन जी एलसीएम हूंदी त हिते मां रखां थो 15 ते 5 जी टेबल वई घणा दफ़ा 3 दफ़ा त उन 3 खे खणी 2 सां ज़रब करींदासीं त छा थियो ॿिटी 6 हिते ईंदासीं माइनस हाणे 3 खे खणी जॾहिं असां 15 सां वंड कंदासीं जवाबु छा मिलंदो 5 उन 5 खे वरी असां छा कंदासीं हिन 1 सां ज़रब कराईंदासीं थी वियो 1 5 5 अहिड़े तरीक़े सां असांखे जवाबु छा मिलियो y इज़ इक्वल टू 1/15 हाणे इहो छा थी वियो असांजो इहो थी वियो असां वटि सॉल्यूशन सेट इज़ इक्वल टू 1/15 हाणे जेकॾहिं तव्हां हिनखे वेरीफाई करे था ॾिसो त सही आहे छाकाणि वेरीफाई करण सां इहो कंफर्म थी वेंदो आहे त असांजो सम सही आहे या न अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो हाणे हीउ जेको 6 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो हाणे हिते बि ईअं आहे इहो सम हिन तरीक़े सां ई सॉल्व थींदो जीअं मां हीउ कयो आहे ठीकु आहे ॿारो सभ खां पहिरियां तव्हां छा कंदो हीउ जेको -3/5 आहे उनखे हिन पासे खणी ईंदो साॼे पासे इहो थी वेंदो पॉज़िटिव अहिड़े तरीक़े सां वरी हिननि जी तव्हां एलसीएम खणंदो पोइ जेको जवाबु ईंदो लास्ट में वरी जेको हीउ 2 पियो आहे त उहो हिन तरफ़ अची इन खे वंड कंदो अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो ॾिसो ॿारो हींअर असां वटि 7 नंबर पार्ट आहे 2x - 4/5 इज़ इक्वल टू 5x - 12/4 हाणे असांखे हिते ही इक्वेशन गिवन आहे असांखे हिन इक्वेशन जा रूट फाइंड आउट करणा आहिनि ठीकु आहे ॿारो उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में जेका इक्वेशन गिवन आहे असां उहा लिखी था वञूं उहा आहे त 2x - 4/5 इज़ इक्वल टू 5x - 12/4 ॿारो हाणे ॾिसो तवजो ॾियो हाणे असां हिनखे कीअं सॉल्व कंदासीं ॾिसो हाणे हिते वंड में छा पियो आहे 5 हिते साॼे पासे वंड में छा पियो आहे 4 त पोइ हाणे सभ खां पहिरियां असां हीअ कंदासीं त हीउ जेको 5 आहे वंड में पियो आहे हिन साइड ईंदो ज़रब में अची वेंदो ऐं 4 जेको वंड में पियो आहे इहो वरी खाॿे पासे ईंदो ज़रब में अची वेंदो त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो त 4 × 2x - 4 इज़ इक्वल टू 5 × 5x - 12 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर सॉल्व कंदासीं त 4 हिन ब्रैकेट सां ज़रब थी वेंदो त पोइ हाणे थींदो त 2 चौक 8x -4 चौक 16 पर माइनस जा थी वेंदा ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां इज़ इक्वल टू 5 × 5 = 25x 5 × 12 = 60 - 60 ठीकु आहे ॿारो हाणे असां हिते छा कंदासीं हीउ जेको 8x आहे असां उन खे खणी साॼे पासे ईंदासीं ऐं जेको हीउ -60 पियो आहे असां उन खे खणी खाॿे पासे ईंदासीं त पोइ हाणे कीअं थींदो इहो थींदो त 60 - 16 इज़ इक्वल टू 25x - 8x ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां त पोइ जॾहिं 60 मां 16 वेंदो त बाक़ी छा बचंदो हिते बचंदो 44 इज़ इक्वल टू हाणे जॾहिं 25x मां -8x हुयो बाक़ी छा बचंदो बाक़ी हिते बचंदो असां वटि 17x ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे असांखे हिते छा करिणो आहे असांखे हिते x जो मूल्य खपे त पोइ हीउ जेको 17 हिन सां ज़रब में पियो आहे उहो हिन साइड ईंदो त वंड में अची वेंदो त पोइ हाणे छा थियो त x इज़ इक्वल टू 44/17
यानी जेको हिते असांखे आंसर मिलियो इहो छा मिलियो, इहो असांखे मिलियो त x इज़ इक्वल टू 44/17, यानी इहो छा थी वियो सॉल्यूशन सेट। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर इहो जेको 8 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। मां हींअर 9 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कयां थो। हाणे उहो असां वटि आहे त 3x/5 + 7 इज़ इक्वल टू 2x/3 + 4x/5। हाणे तव्हां छा कंदो, सॉल्यूशन लिखी करे ऐं हीअ जेका इक्वेशन आहे उहा सेम लिखी वञिजो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे मां हिनखे हल करण जी कोशिशि कयां थो। हाणे सभ खां पहिरियों हाणे असां हिते छा कंदासीं त जेकी वेरिएबल यानी एक्स वारा टर्म आहिनि असां उन्हनि खे हिकिड़े पासे रखंदासीं ऐं जेको कांस्टेंट टर्म आहे उन खे ॿिए पासे रखींदासीं। त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त 3x/5 - 2x/3 - 4x/5 इज़ इक्वल टू -7। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं त असां हिनखे सिंप्लीफाई करण जी कोशिशि कंदासीं। त जीअं हाणे हिते असां कढ छॾाईंदासीं, सभ खां पहिरियों असां 5 3 5 जी एलसीएम कढंदासीं त पोइ उहा घणी थी वेंदी, उहा थी वेंदी 15। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां त पोइ इहा बराबरि थी वेंदी -7 जे, छाकाणि त राइट साइड सेम ई रहंदी। त 5 जी टेबल 15 ते वई 3 दफ़ा, त पोइ असां उन खे अंश सां ज़रब कराईंदासीं त पोइ इहो थींदो त 9x। ठीकु आहे ॿारो, हाणे 3 जी टेबल 15 ते घणा दफ़ा वेंदी, 5 दफ़ा, त ॿिए 5 10x, हिते मां रखंदुसि -10x। साॻी तरीक़े सां 5 जी टेबल 15 ते 3 दफ़ा, त 3 चौक 12x -12x। ॿारो हाणे तवजो ॾियो, ॾिसो -4 10 ऐं -4 12 घणा थी विया, -22x। ऐं जॾहिं असां उन में 9x जोड़ कंदासीं त पोइ जवाबु असांखे मिलंदो -13x। हिते रखंदुसि मां -13x/15 इज़ इक्वल टू -7। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो असांखे हिन एक्स जे लाइ रीअरेंज करिणो आहे न, त पोइ हाणे हिन -13x सां वंड में पियो आहे 15, त पोइ इहो हिन साइड अची वेंदो साॼे पासे, त पोइ ज़रब में अची वेंदो, थींदो त -13x इज़ इक्वल टू -7 × 15। जॾहिं असां हिनखे फर्दर सॉल्व कंदासीं थींदो त -13x इज़ इक्वल टू 7 15 105 -105। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां जीअं त हाणे असांखे एक्स जो मुल खपे त एक्स सां ज़रब में पियो आहे -13, इहो जॾहिं हिन पासे अची वेंदो त इहो वंड में अची वेंदो। ठीकु आहे, साॼे पासे, त पोइ इहो थींदो त एक्स इज़ इक्वल टू -105/-13। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हाणे 13 जी टेबल 105 ते न वेंदी, बाक़ी हीअ जेका माइनस पई आहे हेठि उहा माइनस जेका अंश में पई आहे उन में ख़तमु थी वेंदी, यानी हाणे ही माइनस हिन माइनस में ख़तमु थी वई। त पोइ असांखे हाणे हिते आंसर मिलियो x इज़ इक्वल टू 105/13, मतिलबु त सॉल्यूशन सेट असांखे मिलियो 105/13। हाणे इहो छा थी वियो असांजो, इहो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो, असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अला भाई।